नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस जा 11 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 567 थी वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुल रशीद ॼामड़ो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी, शिकारपुर में कोरोना वायरस के मरीजन में अचानक वाध सबब जिले की सूरत हाल तमाम घनी वधिक खराब थी पई वने। अड़ी सूरत हाल बदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर रही बख्श मेतलो गोट हाजी ख्वास्ती बिरोही शहर के संजरानी महला उन लगा पियल गिटियों खटको माओ नओ गोट बोरडी उत्तम टाउन गरियासीन टाउन में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो नोटिफिकेशन भी जारी करे छॾे। एक दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त शिकारपुर ज़िले जे सिहत खाते शिकारपुर पारां ज़िले जे 4250 ॼणनि जी चकास कई वई हुई, जिन मां 567 ॼणनि में कोरोना वायरस की तस्दीक थी हुई। पर काल खां वठी अॼु ते जेको मरीज़नि जो अंग आहे उहो तमामु वधंदो पियो वञे। काला वारी आयल टेस्ट मूजिब 49 ॼणनि में कोरोना वायरस की जेका तस्दीक थी हुई। अॼु 84 ॼणनि में वधीक जेको कोरोना वायरस की तस्दीक कई वई आहे। ज़िले के 2 ॾींहनि अंदर कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 60 ते पहुचण बैदि ज़िले की सूरत हाल तमाम घनी खराब थी वई आहे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।